मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। रोज़े जी हालत में ज़ेरे नाफ़ वठण कीअं आहे? छा उन सां रोज़ो फासिद थींदो अगर कोई बंदो रोज़े जी हालत में ज़ेरे नाफ़ वठे? अच्छा, रोज़े जी हालत में ज़ेरे नाफ़ वठण सां रोज़ो जेको आहे फासिद न थींदो। कोई बि मर्द आहे औरत आहे रोज़े जी हालत में जेकॾहिं जिस्म जा कंहिं बि क़िस्म जा वार कटे थो, पोइ उन में ज़ेरे नाफ़ अची वियो, बग़ल जा वार अची विया, इन खां अलावा शपर या अहिड़ी तरह मुंहं ते जेके वार आहिनि उहे, या मथे जा वार कतरणु, इन तमामु सूरतुनि जे अंदरि रोज़े में कंहिं क़िस्म जो कोई बि जेको असरु न पहुचंदो। रोज़ो जेको आहे तव्हांजो सही रहंदो, दुरुस्त रहंदो। बाक़ी इहा हिकु इंसान जी फितरत आहे, इंसान जी ज़रूरत आहे, छो त इहे वार जेको आहे फितरी तौर ते इनखे कटण जो हुकुम आहे। जीअं ज़ेरे नाफ़ बग़ल जा वार खे बंदो जेको आहे अमूमन कटे सघे थो, कंहिं क़िस्म जो कोई बि जेको आहे इन जे अंदरि ममानत न आहे। रोज़े जी हालत में इहे कमु करणु दुरुस्त आहे।